हिते अवां सभी अहम ख़बर शेयर कंदासीं। कराची खां गार्डन वारे इलाइक़े में ॿिनि ॿारड़नि समेत 3 ॼणा खूह में किरी पिया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर आहे, खूह में किरियल ॿिनि नींगरनि खे बचाइण लाइ खूह में लथल नौजवान बि फासी पियो। रेस्क्यू ज़रियनि जो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं आमिर सुप्रो खां। जी आमिर, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, कराची में ॿारड़ा जेके आहिनि खूह में किरण जा इतला आहिनि। रेस्क्यू टीमियूं ऐं ॿिया अमलदार खूह में लथल आहिनि। त ॿिए तरफ़ मां अव्हांखे ॿुधाईंदो न त गार्डन वारो फुआरा चौक भरिसां हिकिड़ो खुलियल खूह हो, जंहिंमें हिकिड़ो 8 साल ऐं ॿियो 12 साल जो ॿारड़ो किरी पिया आहिनि। वॾे अंग में इलाइक़े वासी बि मौजूदु आहिनि, रेस्क्यू टीमियूं बि मौजूदु आहिनि। पर हिन महिल ताईं इब्तिदाई तौर ॿुधायो वञे पियो त हिकिड़ो ॿारड़ो 8 सालनि जो ऐं ॿियो 12 सालनि जो ॿारड़ो हुयो, जेके खूह में किरी पिया आहिनि। रेस्क्यू टीमियूं, पुलिस अमलदार बि मौजूदु आहिनि। उन्हनि ॿारड़नि जी ॻोल्हा जो जेको कमु आहे उहो जारी आहे। ठीकु आहे, महिरबानी अव्हांजी।